तालका अस्पताल पिथोरो के डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां बबरलो बाईपास से गुज़िरियल 5 ॾींहनि खां वकीलनि समाजी अॻवाननि पारां सिंधु दरिया में गैरकानूनी ठहंदड़ 6 कैनालनि खिलाफ़ लगल धरणे की हिमायत में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। तालका अस्पताल पिथोरो के डॉक्टर नरेश कुमार, डॉक्टर धर्मेंद्र, डॉक्टर जय कुमार ऐं पैरामेडिकल स्टाफ के मुनीर राजड़, वरियाम शर अब्दुर्रहमान, फजुल कांजी समेत ॿियनि पारां ओपीडी जो बाइकाट करे सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 गैरकानूनी कैनालनि खिलाफ़ बबरलो ते वकील ऐं समाजी अॻवाननि पारां गुज़िरियल 5 ॾींहनि खां हलंदड़ धरणे वारनि सां यकजाती तौर बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणो त सिंधु दरिया ऐं उन जो पाणी असांजी बका जो मसइलो आहे। कैनालनि खे ख़त्म करण जो नोटिफिकेशन वापसि वठण ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। यादि रहे त सॼी सिंध में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां गैरकानूनी कैनालनि खिलाफ़ बबरलो धरणे की हिमायत जो ऐलान कियो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।